अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम अॼु जी ॻाल्हि में मां जी मेज़बान सबिन मेमण। नाज़रीन, काल्ह तालिबान पारां 40 ॾींहनि खां जारी जंगबंदी खे ख़त्म करण जो ऐलान कयो वियो ऐं गॾोगॾु इहो पिणु चयो वियो त जंगबंदी जे अमल खे ख़त्म कयो वियो आहे, पर हुकूमत सां ॻाल्हियुनि जे अमल खे जारी रखियो वेंदो ऐं जंगबंदी खे ख़त्म करण जो सबबु हुकूमत जो गैर संजीदा रवैयो ॿुधायो पियो वञे। त ॿिए तरफ़ वरी अॼु वज़ीर आज़म जी सदारत में क़ौमी सलामती कमेटी जो अहम इजलास पिणु थियो, जंहिंमें आला सिविल अस्करी क़यादत पिणु शिरकत कई। इजलास में हुकूमत ऐं फ़ौज पारां तालिबान सां ॻाल्हियूं जारी रखण ते पिणु इत्तफ़ाक़ कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में इन मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं। असां सां स्टूडियो में मेहमान आहिनि डॉक्टर अली अहमद रिन साहब, सीनियर तर्जी निगार ऐं अफेयर मैगज़ीन जा एडिटर बि आहिनि। वॾी महिरबानी डॉक्टर साहब, तव्हांजी प्रोग्राम में डॉक्टर साहब, जेका सॼी सूरत हाल हिकदमि चेंज थी आहे, इनखे तव्हां कीअं था ॾिसो? ॾिसो न, हीअ काफ़ी ॾींहंनि खां हिकु त जंगबंदी पहिरीं ख़तमु थी हुई, एक्सटेंड कया हुआ 8 या 9 ॾींहं। कंप्लेन हिकिड़ी रही तालिबान खे त जेके असांजा वेढ़ा कनि हुकूमत जे कब्ज़े में उहे आज़ादु नथा थियनि, असां लिस्टूं ॾिनियूं आहिनि। ऐं इन खां अलावा ख़ासि तौर ते सिंध गवर्नमेंट या कराची में हलंदड़ ऑपरेशन जी शिकायत, सिंध गवर्नमेंट जेके बि असांजा तालिबान पकड़े रही आहे, कराची में एक्टिव आहिनि, त उहे एक्स्ट्रा जुडिशली किल थी रहिया आहिनि या उन्हनि खे जेलनि जे अंदरि टार्चर ॾिनो थो वञे। हाणे इहो फिनामिना इहो त तालिबान इन्हनि खे बार बार मैसेज बि ॾिनो त साईं तव्हां नज़रियाती भाइर आहियूं, हिकु ॻाल्हि आहियूं, असां तव्हांजा दोस्त बि आहियूं। जीअं जमा इस्लामी जा अमीर साबिक़ा अमीर मुनवर हसन कराची में चयो तालिबान असांजा भाइर आहिनि, पर बंदूक जे रस्ते शरीयत नथी नाफ़िज़ करे सघिजे। त अॼु जेको तालिबान पाण जेका जंगबंदी सां विद्रा कयो आहे, उन में बि उन्हनि जो लॻभॻि अहिड़ो ई मौक़िफ़ आहे जेको मुनवर हसन ते रखियो त हुकूमत सां ॻाल्हियूं जारी रखंदियूं, पर जेको असांजो शरीयत जे निफ़ाज़ जो क़याम आहे, हुकूमत उन जे लाइ संजीदा कोन थी नज़र अचे, इन करे असां पंहिंजी जंग खे जारी था रखूं। त हाणे इहो सूरत हाल ख़ासि तौर ते KPK जे अंदरि ऐं कराची जे अंदरि इहा सूरत हाल ख़राबु थियणी आहे। लाहौर या पंजाब जे अंदरि ख़बर न आहे छो, हालांकि जेका गवर्नमेंट आहे फेडरल गवर्नमेंट, उनजो बेस पावर बेस पंजाब आहे, पर पंजाब जे अंदरि असां ॾिसूं था त को बि अहिड़ो वाक़ियो न थियो थिए। KPK में थिए थो, ॿियो सिंध में थिए पियो। डॉक्टर साहब, पर जॾहिं हुकूमत ॻाल्हियुनि जो फ़ैसिलो कयो वियो त बार बार हुकूमत पारां इहा ॻाल्हि वरजाई पई वई त जेके ॻाल्हियूं थींदियूं उहे शर्तुनि ते कोन थींदियूं ऐं तालिबान जा जेके गैर शरई शर्त आहिनि उन्हनि खे न मञियो वेंदो, या क़ैदियुनि खे आज़ादु करण वारे हवाले या पीस ज़ोन जेको उन्हनि फ्री पीस ज़ोन जी ॻाल्हि कई, कुझु क़ैदियुनि खे आज़ादु बि कयो वियो आहे। छा उहे गैर अस्करी क़ैदी हुआ या उहे ॾोहारी हुआ न हुआ, इन जो तयन कीअं कयो वेंदो ऐं जेकॾहिं उन्हनि खे छॾियो वियो आहे त पोइ तालिबान जी इहा ॻाल्हि कीअं मञी सघिजे थी त हुकूमत पारां गैर संजीदा रवैयो ॾेखारियो वियो? ॾिसो न, जेके छॾिया विया आहिनि उहे अञा ताईं 3 कैटेगरियूं हुयूं। हिकिड़ा हुआ इन्हनि जा फैमिली मेंबर्स, औरतूं, ॿार या वालदेन हुआ, जंहिंजी हुकूमत पारां तरदीद कई वई त असां वटि कोन्हनि खे। हा, आहिनि उते जेको चवनि कोलेटरल डैमेज थिए थो कंहिं जंग जे अंदरि, त लाॻे थो ही असांजी फ़ौज जेका आहे त माज़ी में जीअं तरीक़े सां ऑपरेशन कंदी रही आहे, उन में सुकनि सां गॾु सावा सड़ंदा आहिनि। सिंध में ईअं थियो आहे, हर जॻह ते ईअं थियो आहे। ऐं ॿियो उनजा मिड लेवल जा हुआ ॾोहारी, टियों हिकिड़ी हाई रैंक्ड माण्हू हुआ। हाणे हिननि जेको डेरा इस्माइल खान में जेल ब्रेक थियो हो, उन खां अलावा जेके जेल टुटा आहिनि उनमें अक्सर इन्हनि जा जेके मथीं लेवल जा ख़तरनाक जेके ॾोहारी या क़ैदी हूअं ई छॾाइजी चुका आहिनि, विया आहिनि वज़ीरिस्तान। जेको मिड लेवल जो क़ैदी आहे उन्हनि खे छॾण जी हुकूमत शुरूआति करे छॾी हुई। उन्हनि जी डिमांड या लिस्टूं कुझु वधियूं पई। ॿियो छा आहे त ख़ुदि अफ़गानिस्तान जे अंदरि जेका सूरत हाल आहे, उते जेका इलेक्शनूं थी गुज़रियूं आहिनि, हाणे त पाकिस्तान मां तालिबान जी जेका हिकिड़ी उहा ठहे पई, असां अफ़गानिस्तान में वञी कार्रवायूं कंदासीं। ऐं ॿियो ख़ुदि तालिबान जे विदिन जेका 2-3 ॾींहंनि खां जंग हली पई मसूद में या उन सजना ग्रुप में, त उन्हनि सभिनी शयुनि खे कंट्रोल करण जे लाइ इन्हनि वटि इन खां सवाइ को बि रस्तो कोन हो त हुकूमत सां जंगबंदी ख़तमु करे पंहिंजे कार्रवायुनि खे या पंहिंजी उन एक्सरसाइज़ खे या प्रैक्टिस खे रिन्यू कनि। छाकाणि ॿिन्ही धुरियुनि खे ख़बर हुई तालिबान टाक्स जे रस्ते हथियार सरेंडर कोन कंदा। उन्हनि खे मुल्क जे अंदरि जेको बि शरई निज़ाम जेको बि इम्पोज़ करिणो आहे उहो थ्रू गन करिणो आहे। ऐं हुकूमत खे ख़बर हुई त असां बि टाइम बाए करे रहिया आहियूं, अल्टीमेटली हीउ झगड़ो वेढ़ में वेंदो, इन खां सवाइ को रस्तो कोन्हे। सो इहो मूंखे ईअं लॻे थो त जेका अंदरूनी कन्फ्लिक्ट तालिबान जो हो या अफ़गानिस्तान जे अंदरि जेके उन्हनि जी नयूं असाइनमेंट्स इंगेजमेंट्स थियणियूं आहिनि, उन लाइ ज़रूरी हो त हू पंहिंजे पाण खे हुकूमत खां डिटेच कनि ऐं वरी पंहिंजी कार्रवाइनि सां शुरू थियनि। तव्हां सम्झो था त इहो हिकिड़ी तरह जी जंग जो ऐलान कयो वियो आहे त ॻाल्हियुनि जो अमल त जारी रहंदो, पर असां जंगबंदी वारे अमल खे ख़तमु कयूं था। इहो जंगबंदी या जंग जो ऐलान आहे। इन खां सवाइ ॿियो को बि उन्हनि वटि जेको मां सम्झां थो, जेकॾहिं तालिबान जी जॻह ते कोई बि माण्हू हुजे त उन वटि इन खां सवाइ को ऑप्शन कान्हे। छाकाणि उन्हनि जी जेका बि एजेंडा आहे उहा वायलेंस खां सवाइ, तशदुद खां सवाइ पूरी कान थी थिए। ही ख़बर न आहे छो इमरान ख़ान, जमायत इस्लामी या मुख़्तलिफ़ जेके धुरियूं हुयूं उन्हनि तालिबान जी जीअं सम्झो त वंगार वहंदे सपोर्ट कंदे चयो वियो त हीअ मासूम आहिनि, मुल्क जा ख़ैरख़्वाह, हिन सां ॻाल्हियूं कयो
ऐं तव्हां ॾिठो त ॻाल्हियुनि में हलंदे जॾहिं इहो कैदियुनि जी तबादले जो शर्त आयो त हिकिड़ी ॿी बि डिमांड थी त सलमान तासीर जो पुटु या साबिक़ा वज़ीर आज़म जो पुटु गिलानी उहो बि हिननि जे क़ैद में आहे। जेकॾहिं हीअ नॉन कम्बाटेंट माण्हू छॾनि था त उन्हनि खे छो नथो छॾियो वञे। त इहा सूरत हाल हुई जेका डिस्कशन में रही आहे, पर तालिबान जेके पंहिंजे अंदरूनी कन्फ्लिक्ट्स सां ध्यानु हटाइण लाइ ऐं ॿियुनि शयुनि जे लाइ उन इन खां सवाइ जीअं मां सर चयो त रस्तो कोन्हे, इन करे हीअ हाणे थींदी वेड़ जो मतिलबु इहा त तालिबान जीअं अनोखा बयान ॾिना हुआ त असां मासूमनि ते हमला न कंदा आहियूं, इहे ॿिए कंहिंजो कमु आहे। जीअं इस्लामाबाद में सब्ज़ी मंडी में थियो हमिलो, त उहो हालांकि इन्हनि जो अॻु में जेके बि हमला रहिया आहिनि उहे बाज़ारनि में, इस्पतालनि में, स्कूलनि में या अहिड़ियुनि मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके अवामी जॻहूं आहिनि, अवामी हंध आहिनि, त हिन भेरे हू वेंदा पंहिंजे अटैक्स में। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त जॾहिं खां मुज़ाकरात जो अमल शुरू थियो आहे, हुकूमत हमेशह कमज़ोर पोज़ीशन ते रही करे ॻाल्हियूं कयूं आहिनि। हिन वक़्तु बि जेको तालिबान पारां तासुर ॾिनो पियो वञे त भई असां संजीदा आहियूं, पर हुकूमत जेको आहे सो मुज़ाकरात जे अमल खे कामयाबु करण लाइ गैर संजीदा रवैयो रखी रही आहे। न हाणे उन में ॾिसो न त हुकूमत जे अंदरि विदिन काफ़ी डिविजन्स मौजूदु हुयूं। ख़ुदि नवाज़ लीग जा चौधरी निसार जो हिकिड़ो मौक़िफ़ हुयो ऐं ख़्वाजा सअद रफ़ीक ॿी ॿोली पे ॻाल्हाई, इसाक हीअ जेको ख़ुदि काबीना जे अंदरि। ऐं ॿियो जेको इन्हनि तालिबान सां ॻाल्हियूं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस खां अप्रूवल वरितो, ख़ुर्शीद शाह ॿिया सभु माण्हू शामिल हुआ। हींअर जॾहिं ॻाल्हियूं हली रहियूं त वरी पीपल्स पार्टी जे तरफ़ां बि मुखालफ़त अचणु लॻी, ख़ुर्शीद शाह जे तरफ़ां कई अहिड़ा स्टेटमेंट्स आया। त हाणे हीअं त जेको तालिबान फैक्टर आहे उन ते माना थोरो घणो सियासी क़यादत में इहो कंसेंसस हो त इन्हनि खां पुछो त सही त इन्हनि में मसइलो छा आहे, मथे जो सूरु कहिड़ो अथनि जो हीअ बंदूकूं खयूं या बम फाड़ींदा था। उन खां अॻिते उन्हनि जा शर्त मञणु या उन्हनि जे शर्तनि जी पोइवारी करणु इन जो को बि नियत कोन हुई। हींअर थोरो तालिबान इहो सम्झी वरितो त शायदि हुकूमत में काड़ी लचक आहे या कमज़ोरी आहे जो उन्हनि ॻाल्हियुनि लाइ ऑफर कयो आहे। असां इन मौक़े मां फ़ाइदो वठूं, करिणो हुई असांखे जंग आहे, जंग रस्ते मुल्क में शरीयत नाफ़िज़ करणी आहे विड़ी, पर जेकॾहिं हुकूमत खां के रिआयतूं मिलनि थियूं त उहे वठिजनि। हाणे उन जे एवज़ हू छा पे ॾिनो सवाइ जंग बंदी जे ॿी कहिड़ी शइ ऑफर पे कई तालिबान? उहा का बि शइ कान हुई। हुकूमत खां रिआयतूं पे वरितऊं त हुकूमत पारां कुझु कैदियुनि खे छॾियो बि वियो, पर बदिले में हुननि वटि जेके मुग़वी आहे उन्हनि मां कंहिंखे बि जेको आहे सो आज़ादु न कयो। माना हू पंहिंजी पोज़ीशन तां इंच बि पोइ ते न हटिया, बल्कि इन विच में अहिड़ा वाक़िया थींदा रहिया। पोइ चयूं त इहो ग़ज़ब हिंद अलाए छा हिंद नालो रखी हिकिड़ी नई जमायत अची वई, जंहिंजे लाइ उन्हनि तालिबान चयो त असां जांच लही तव्हांखे ॿुधाईंदासीं त इहे केरु आहिनि, पर कार्रवायूं उहे जारी रहियूं, ब्लास्ट उहे जारी रहिया या अहिड़े क़िस्मनि जा जेके वाक़िया हुआ। बल्कि तव्हांखे ॾिठो हूंदो त कार्रवाइनि हलंदे पंहिंजी ॻाल्हियुनि हलंदे AFC जा 23 जेके सिपाही हिननि कुई जेके उछलाए छॾिया। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था त तालिबान वारे जेके शर्तूं आहिनि उन्हनि जे हवाले सां हुकूमती धुर में बि के जेके विछोटियूं पैदा थियूं आहिनि, कुझु इन तरह जा बयान बि ईंदा रहिया तालिबान कैदियुनि खे आज़ादु करण जे हवाले सां जेके मुख़्तलिफ़ बयान। तव्हां सम्झो था त सिविल हुकूमत ऐं अस्करी क़यादत में बि इख़्तिलाफ़ थी सघिया पिए इन मामले ते, या आहिनि या उन्हनि खे लिकायो वियो? ॾिसो इन में जेको मीडिया में रिपोर्ट ईअं थियो त अस्करी क़यादत हिन भेरे इफेक्टिव ऑपरेशन करण जे हक़ में आहे, जॾहिं त जेका सियासी क़यादत आहे उहा हाणे थोरो रिआयतुनि ॾियण जे मूड में आहे, जेको बिज़ाहिर आयो पिए। जेको मतिलबु मां इन इम्प्रेशन खे बाई नथो कयां, माना मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु इहो आहे त अञा बि जेका सियासी क़यादत हूंदी उहा चाहींदी त इहे सभु जा सभु जेके आहिनि से मेन स्ट्रीम में अचनि, पर जेका असांजी अस्करी क़यादत आहे उन में हिकिड़ो वॾो हल्को इन राय जो रहियो आहे त अहिड़े क़िस्मनि जा जेके एक्सट्रीमिस्ट मिलिटेंट्स या जिहादी जेके आहिनि उहे किथे न किथे, जीअं हमीद कुल जी जेका हिकिड़ो ब्रांड जी हिकु सोच आहे त उनखे स्ट्रेटेजिक असेट्स कोठणु, त इहो उन्हनि जा काफ़ी वेझड़ा ई रही आहे। ऐं उन में हू न पिया चाहिनि त बिल्कुलु इनखे टोटल ज़ीरो ते आणे छॾिजे। सियासी क़यादत भली नवाज़ शरीफ़ हुजे या इवन इमरान ख़ान हुजे या ॿी का जेका क़यादत आहे, उन जी जेका फर्स्ट प्रायोरिटी आहे हूंदी त इहे भली इलेक्शन जे प्रोसेस में अचनि, पंहिंजा हथियार उछलाइनि ऐं जेको बि अथनि। ॾिसो न माज़ी में अहिड़ियूं खोड़ इंतिहा पसंद तनज़ीमूं रहंदियूं आहिनि जिन खे जिन ऑफर कबी आहे त तव्हां सरेंडर कयो, हथियार उछलायो ऐं अचो सियासी धारा में अचो त उहे शामिलु थींदा आहिनि। त
इहा सियासी क़यादत जी हिकिड़ी विज़डम हूंदो आहे जेका ॿिए क़िस्मनि जी जेके असांजी पाकिस्तान जी लीडरशिप आहे उन्हनि वटि मां न पियो सम्झां थी सलाहियत आहे या इहा उन्हनि जी नियत बि आहे। डॉक्टर साहब ये तालिबान पारां हुकूमत इहो इल्ज़ाम मड़ियो वियो आहे त उन्हनि तरफ़ां जेके मुनासिब मुतालबा जेके तालिबान पारां पेश कया विया हुकूमत उन्हनि ते बि का पेशरफ़्त न कई जॾहिं त 19 क़ैदियुनि जे हवाले सां इहा ॻाल्हि मीडिया में रिपोर्ट थी चुकी आहे त हुकूमत पारां 19 क़ैदियुनि खे छॾे वियो। तव्हां सम्झो था त अञा बि कंहिं ख़तरनाक ॾोहारी क़ैदियुनि जी का लिस्ट ॾिनी वई हूंदी जिन ते अमल न थी सघियो जिन ते वफ़ाक़ी घरू वज़ीर चयो त अहिड़ा ॾोहारी तालिबान क़ैदी जेके कंहिं ख़तरनाक संगीन ॾोह में मुलविस हूंदा उन्हनि खे कंहिं बि सूरत में आज़ादु न कयो वेंदो। ॾिसो न जीअं मां तव्हांखे ॿुधायो त अहिड़ा जेल ब्रेक्स थिया आहिनि जिन में हिननि जा उहे क़ैदी जिन ते फ़ौजनि जे काफ़िलनि जे मथां बेगुनाह इंसाननि जे मथां सियासी मुखालिफ़नि जे मथां क़त्लनि जा इल्ज़ाम आहिनि। छा थियो आहे त असां वटि सिंध में रिपोर्ट न पई थी और पोइ इन 7-8 सालनि में इन तालिबान जी लीडरशिप या तालिबान फोर्स ANP जो सफ़ायो करे छॾियो। सफ़ायो कीअं कयो त हर उहो डिस्ट्रिक्ट या तहसील या डिवीज़न लेवल जो ANP जो उहिदेदार जेको ANP सां गॾु कमु पियो करे उहो तालिबान जे लाइ दुश्मन हो, टारगेट हुयो ऐं उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारियो वियो। इन सां गॾोगॾु जेको बि स्कूलनि में पढ़ाईंदड़ आहे उहो बि उनजी नज़र में ग़लति आहे, दुश्मन आहे। जेको सिपाही आहे उहो बि दुश्मन आहे, जेको खासादार आहे, जेको मालिक आहे ऐं जेको बि इलाइक़े जो इन्फ्लुएंशियल आहे उन्हनि सभिनी खां उनखे वाइप आउट कयूं। हाणे उन्हनि ते कंहिं ते 50 कंहिं ते 150 कंहिं ते 200 खूननि जा इल्ज़ाम आहिनि। उन्हनि जे लाइ हुननि जे मुतालबोत इन्हनि खे बि आज़ादु कयो। हाणे उहो त ज़ाहिर आहे उन्हनि मां अक्सर तूं छॾाए चुका आहिनि, जेलनि मां भॼी विया आहिनि, वापसि वञी जबलनि में सां गॾु शामिलु थिया आहिनि। हिकु थोरा घणा हुकूमत वटि आहिनि जो सुभाणे कंहिं बि बारगेन में कमु अचनि उहे बि छॾाइणु चाहिनि पिया। त पोइ इहा अञा ॻाल्हियूं की नतीजे त पहुतियूं कोन्हनि, जंगबंदी हले पई, उन में सॼा उन शर्त तव्हां मञो त डॉक्टर साहब जेके तालिबान क़ैदी छॾिया विया आहिनि उन्हनि जे ॾोहारी हुजण या न हुजण जो बि हिन वक़्त ताईं तयन त न थी सघियो आहे त जेके क़ैदी छॾिया विया उन्हनि जी हिस्ट्री छा हुई, उन्हनि खे छो रखियो वियो, कहिड़े ॾोह में रखियो वियो, कॾहिं रखियो वियो, जेकॾहिं उहे बेॾोही हुआ त उन्हनि खे रखियो छो वियो? ॾिसो इहो ख़ुदि हुकूमत खे ट्रांसपेरेंसी करणु खपे। हुकूमत पाण वज़ाहत करे लिस्ट ॾिए उन्हनि क़ैदियुनि जी त असां वटि ही क़ैदी हुआ जेके असां हिन डिमांड जे एवज़ छॾिया आहिनि। ख़बर न आहे छो हुकूमत इनखे राज़दारी में रखण थी चाहे त इहो हुकूमत जे पार्ट ते आहे त वज़ाहत करे थो छा। डॉक्टर साहब सभिनी सियासी धुरियुनि जो इहो ई मौक़िफ़ हो त इहे मुज़ाकरात कामयाब न थी सघंदा या हुकूमत टाइम ज़ाया करे रही आहे। जेका हाणे सूरत हाल साम्हूं आई आहे तव्हां सम्झो था त हुकूमत खे ॿीहर APC घुराइणु घुरिजे या सभिनी सियासी पार्टियुनि खे गॾु करणु घुरिजे। जीअं अॼु हिकिड़ो आला सतही क़िस्म जो इजलास थियो पर उन हवाले सां बि को फ़ैसिलो न कयो वियो आहे या का ॻाल्हि साम्हूं न अची सघी आहे त अॻियां कहिड़ी हिकमत अमली तइ कई वई आहे? ॾिसो न इन में तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे त ज़रूरत न जी आहे त छाकाणि इहो APC खां मैंडेट वठी हुकूमत ॻाल्हियूं कयूं ऐं हींअर जेकॾहिं तालिबान जेका जंगबंदी आहे उन ते नथा बीहनि चवंदा त ॻाल्हियूं जारी रखंदियूं त हाणे जंगनि ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि पर हिननि सां ॻाल्हियुनि जो लॉजिक सम्झ में नथो अचे न भई इन्हनि सां ॻाल्हियूं छो थियूं कयूं वञनि, बलोचनि सां ॻाल्हियूं कयूं वञनि या उहे माण्हू जिन वटि पंहिंजी का लैंड आहे, को पॉलिटिकल डिमांड आहे ऐं जेके कंहिं ऑटोनॉमी जे या कंहिं अहिड़ी को सियासी मुतालबे जी ॻाल्हि ते करे रहिया हुजनि उन सां ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, दुनिया भर में थियूं आहिनि। हीअ जेको फैक्टर आहे हिन सां ॻाल्हियूं त न थींदियूं आहिनि किथे बि अहिड़े कंहिं फैक्टर सां जेको वायलेंस ते बिलीव करे ऐं चए त मां वायलेंस जे रस्ते मुल्क में को इनकलाब आणियां थो ऐं चेंजिस आणींदुसि, उन्हनि सां ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि जेसीं ताईं बैलेंस ऑफ पावर क्रिएट नथो थिए। हिकिड़े तरफ़ हू बेगुनाह इंसाननि खे मारींदा रहनि, पोलियो जा फुड़ा पियारींदड़ उन्हनि जी नज़र में गुनाहगार, जेको स्कूल में ॿार पढ़ाईंदड़ आहे गुनाहगार, जेका औरत कंहिं कमकार लाइ या रोज़गार लाइ निकिरे उहा बि उनजी नज़र में गुनाहगार, जेको इंसान ॿियूं शरई जेके फ़र्ज़ आहिनि पूरा न करे उहो बि उनजी नज़र में गुनाहगार। त हाणे अहिड़ी फोर्स सां ॻाल्हाइण जो जेको तुक ई सम्झ में नथो अचे, दुनिया भर में किथे कोन्ह थियो आहे। हिते छाकाणि थी कुझु मख़सूस हल्कनि जा ई लाडला आहिनि, उनजा अखियुनि जा तारा हुआ ऐं उहे सियासी पार्टियूं बि आहिनि जिन खे इन्हनि जी शक्ल वणे थी, इन्हनि खे पंहिंजो तालिबान बिरादर तालिबान या असांजा ॿाहिरि चवनि था। हाणे उन प्रेशर में ज़रदारी साहिब बि इन्हनि ॾांहुं एॾो चिटो मौक़िफ़ न करे सघियो ऐं नवाज़ शरीफ़ ट्रेडिशनली राइट विंगर आहे, उन बि पावर में अचण खां बाद में इहो प्रेशर महसूसु कयो वञो। डॉक्टर साहब तालिबान पारां इहो तासुर ॾियण जी कोशिशि कई वई आहे त संदन हल्कनि विच में हाणे को इख़्तिलाफ़ न आहे ऐं जेको बि हुननि जी तरफ़ां फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे उन ते सभु मुतफ़िक़ आहिनि। जॾहिं त कुझु ॾींहं अॻु में इहा पिणु ख़बर रिपोर्ट थी त वज़ीरिस्तान में तालिबान जे 2 ग्रुपनि में वेड़ थी आहे जंहिंमें केतिरा ई तालिबान मारिजी विया। तव्हां सम्झो था त हाणे जेका सूरत हाल चेंज थी आहे उन में तालिबान जा जेके बि धड़ा आहिनि उहे हिक ई ॻाल्हि ते मुतफ़िक़ थी पाण में ॻंढिजी विया आहिनि। ॾिसो न जॾहिं जंगबंदी जो ऐलान थियो त तालिबान जा खोड़ अहिड़ा धड़ा हुआ जिन मुखालफ़त कई त असां शरीयत जेका नाफ़िज़ करण जे लाइ जेको संदन ब्रांड आहे जेको नाफ़िज़ करण जे लाइ जिहाद जारी रखंदासीं।
तहरीक तालिबान जेको लीडरशिप आहे उन्हनि वाइदो कयो प्रोफेसर इब्राहिम या ॿियनि जी मार्फत त असां जेको बि अहिड़ियुनि कंहिं कारवायुनि में आहे असां उनखे ॻोल्हे पकिड़े उनखे या पंहिंजो पाण पुछा गछा कंदासीं या हुकूमत खे हवाले कंदासीं। उहो थियो बि कोन, पर इन्हनि सभिनी जे बिहाफ ते हिकिड़ो ठीको खयूं, पर उन खां पोइ बि जीअं मूं चयो त कारवायूं जारी रहियूं। हींअर पर तालिबान पारां त इन ॻाल्हि खे कॾहिं बि न मञियो आहे त उहे कारवायूं को उन्हनि पारां कयूं। उन्हनि जो हुयो त के ॿिया ग्रुप आहिनि जेके इहे कारवायूं कंदा सननि। उहा रातपेट में नई ऑर्गेनाइज़ेशन ठही वई। कराची में जीअं भितियुनि ते चैकिंग थींदी आहे नए मुहाजिर सूबे जी या ॿिए कंहिंजी, त केरु ओन त कोन कंदो आहे न। नई का तनज़ीम आॾो ईंदी, ख़बर सभिनी खे हूंदी आहे त केरु कराए रहियो आहे, पर काई बि तनज़ीम ओन न कंदी आहे। उन्हनि जी स्टेटमेंट ते पंहिंजे तरफ़ां को बयान न ॾिनो, का अहिड़ी तस्दीक या तरदीद न कई। हुकूमत छो ख़ामोशी एॾो इख़्तियार करे? हुकूमत में जेको चौधरी निसार या उनजो जेको हल्को आहे जंहिं वटि घरू खाते जी जेका अहम वज़ारत मिलियल आहे, उहा मुंहिंजे ख़्याल में कुझु उन दिमाग़ कमु नथो करे। छा थो माना उन्हनि जे दिमाग़ में अचे जो उन्हनि जो काफ़ी हद ते उन्हनि ॾांहुं लीनियंट रवैयो आहे। उन्हनि जे गुनाहनि ते ॾिसो न, इस्लामाबाद जी हाई कोर्ट में हमिलो थियो, उन में जज खे हिननि तालिबान ॻोल्हे ॻोल्हे पंहिंजे चैम्बर में वञी मारियो। चौधरी निसार चयो त न, हुनजे गार्ड जी इतफ़ाक़ी गोली हली वई। इतफ़ाक़ी गोली हिकिड़ी हलंदी, ॿ हलंदियूं, टे हलियनि गोलियूं आहिनि, ऐं उहो चौधरी निसार ॼण त उन्हनि जी वंगार वंदे उन्हनि खे बचाए वियो, ढक रखियो। त हाणे अहिड़े क़िस्म जो हिकिड़ो रवैयो मौजूदु आहे जंहिंमें तालिबान जॾहिं कार्रवाई कनि था त सियासी पार्टियुनि में उन्हनि जा जेके वेठल हमदर्द आहिनि उहे बयानु कढनि था न इहा कार्रवाई के मुल्क दुश्मनी थी सघे थी। भई मुल्क दुश्मन छा तालिबान न आहिनि छा? इहो चवणु त इहा को मुल्क दुश्मनी करे सघे थो, तालिबान नथा करे सघनि। ऐं ॿियो त इहा कंहिं अमुन जे दुश्मन जी कोशिशि आहे, भई हीअ छा अमुन जा सॼणनि छा? त इहो हिकिड़ो कंफ्यूज़न आहे, कंफ्यूज़िंग हुनजो स्टेटमेंट आहे। हुकूमत पारां अॼु जेको क़ौमी सलामती कमेटी जे इजलास खां पोइ बि अहिड़ो को मौक़िफ़ चिटो साम्हूं न आयो आहे, न तालिबान जे न बयान जी तस्दीक तरदीद हिमायत या मुखालफ़त कई वई आहे, को इन ते रद्द अमल ज़ाहिर न कयो वियो आहे। तालिबान पारां जेको ऐलान कयो आहे त जंगबंदी खे ख़तमु कयो वेंदो, पर मुज़ाकराती अमल जारी रहंदो, त हुकूमत पारां इन ते को वाज़े मौक़िफ़ न अची सघियो आहे। उहो इन करे जो ख़ुदि हुकूमत जे अंदरि या इस्टेब्लिशमेंट ऐं सियासी क़यादत जे विच में उहो सेम पेजिस ते न आहिनि, माना उन यकराए न आहिनि। ख़ुदि हुकूमत जे अंदरि मिसाल PMLN जे अंदरि वेठल जेके मिनिस्टर्स आहिनि उन्हनि मां काफ़ी माण्हू खुलियल हद ताईं तालिबान जा सपोर्टर हमदर्द आहिनि, के वरी मुखालिफ़ आहिनि। ईअं ई वरी हुकूमत ऐं इस्टेब्लिशमेंट जे विच में जेको अञा ताईं इन में अंडरस्टैंडिंग न थी सघी आहे, पोइ नतीजे में कंहिं फ़ैसिले ते नथा पहुचनि। यकराए थियनि त इहो ऑपरेशन करिणो आहे ऐं इन मां जान छॾाइणी आहे, त इहो फ़ैसिलो कीअं थी सघंदो? हुकूमत में शामिल जेके पार्टियूं आहिनि या असांजूं जेके सियासी पार्टियूं आहिनि इन हवाले सां मैच्योर कॾहिं थी सघंदियूं? छो त हाणे असां वधीक वक़्तु ज़ाया नथा करे सघूं, जॾहिं त खुलम खुला उन्हनि जी तरफ़ां जंग जो ऐलान बि कयो वियो आहे। ॾिसो न, ज़रूरत इन जी ॻाल्हि आहे, तव्हांजी जान ऐं माल जे तहफ़ुज़ जी जवाबदारी स्टेट आहे, रियासत जा असां सिटीज़न आहियूं। जेकॾहिं कराची जे अंदरि के इलाइक़ा नोगो एरिया थियनि था जिते तालिबान कमांड कनि था या पाकिस्तान जा के एरिया थियनि था, त उन्हनि सभिनी खे साफ़ करणु ऐं पंहिंजे शहरी जी हिफ़ाज़त करणु स्टेट जी जवाबदारी आहे। हाणे तालिबान त खुलियल खुलायो पंहिंजनि इलाइक़नि में हिकिड़ी पैरल हुकूमत पैरल सरकार ठाहे वेठा आहिनि, त उन्हनि जूं पंहिंजूं कोर्टूं आहिनि, पाण सज़ा ॾियनि था माण्हुनि खे, ऐं उन्हनि खे जेको बि आहे पंहिंजो कानून आहे। त हाणे उन्हनि सां मुंहुं ॾियणु, उन्हनि जो सफ़ायो करणु, इहा रियासत जी हिकिड़ी पूरी दुनिया में जेके बि रियासतूं हूंदियूं आहिनि उनजी जवाबदारी पहिरीं अवलिन जवाबदारी उनजी आहे सिक्योरिटी हूंदी आहे, उन खां पोइ जेके ॿियूं शयूं आहिनि त इहा इन्हनि खे करणु खपे। हाणे जेके शयूं खोलणियूं शयूं जिन जवाबदारी में खुटल आहिनि उनमें वन ऑफ देम इहा आहे अमन। डॉक्टर साहब, पर हिन वक़्तु तव्हां सम्झो था त सियासी धुरियूं ऐं अस्करी क़यादत खे हिकिड़े ई पेज ते मुतफ़िक़ थियणो पवंदो, पर अञा तव्हां सम्झो था की वाक़ई अंदरूनी के हिन हवाले सां हिकमत अमली जे हवाले सां इख़्तिलाफ़ आहिनि जो हिनजो को वाज़े मौक़िफ़ साम्हूं न अची सघियो आहे, ऐं जेकर इख़्तिलाफ़ आहिनि त तव्हां सम्झो था त अञा हिन ते टाइम ज़ाया कयो पियो वञे, जॾहिं त अॻी धुर तरफ़ां जंग जो ऐलान थी चुको आहे, त मतिलबु असां अवाम छा सोचे? हाणे अवाम खे कंहिंजे रहमो करम ते छॾे वियो आहे? अवाम खे तालिबान जे गैज़ो गज़ब जे जेको बि आहे न उन ते ॾिसंदो ईंदड़ कुझु ॾींहंनि में उहे कारवायूं वधंदियूं। मूंखे त ईअं पियो लॻे त जेको अफ़गानिस्तान मां बि अमेरिकी फ़ौजूं निकिरनि पियूं हिन साल, उते थोरियूं फ़ौजूं बचंदियूं। तालिबान हितां जी तालिबान या अफ़गानी तालिबान गॾिजी करे पहिरीं काबुल में कोशिशि कंदा त जीअं नजीबुल्लाह खे असां हुते गवर्नमेंट ख़तमु कईसीं, हुनजो टापल कयोसीं, ईअं ई पहिरीं अफ़गानिस्तान खे ओवररन कयूं ऐं उन खां पोइ रुख़ कयूं हिन पाकिस्तान जो, हिते जे माण्हुनि खे उहो सबक़ु सेखारियूं। ऐं जेसीं ताईं असांजी सियासी ऐं सियासी क़यादत ऐं इस्टेब्लिशमेंट जे विच में
उहो हमागी न आहे या क्लियरिटी न आहे त इन्हनि माण्हुनि खे कीअं निमटिजे। ही दोस्त आहिनि, भाइर आहिनि, दुश्मन आहिनि ऐं मुखालिफ़ आहिनि, छा आहिनि, तेसीं ताईं इहा सूरत हाल रहंदी। ऐं ईअं न थिए त सिर जे मथां पाणी गुज़री वञे। अञा हिननि खे सोचण में मतिलबु अञा असां हिन ॻाल्हि जो तायुन न करे सघिया आहियूं त ही दोस्त आहिनि, मुखालिफ़ आहिनि, हमदर्द आहिनि या पाकिस्तान जे आइन ऐं शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि, कहिड़े क़िस्म जी शरीयत खे लागू करणु चाहिनि था, जॾहिं त हुननि जो मौक़िफ़ त वाज़े साम्हूं अची चुको आहे। हुननि वटि क्लियर आहे, असां वटि अञा त क्लियर असां वटि छो इहो फ़ैसिलो नथो थी सघे? उन करे ॾिसो न त सिंध जी पीपल्स पार्टी जी क़यादत आहे। सिंध रिवायती ट्रेडिशनली सूफ़ी रही आहे या लिबरल रही आहे या जेको हिते जा पंजाब जे अंदरि या ख़ैबर पख्तूनख्वा जे अंदरि जेको संदन सोच सां वेझड़ाई रखंदड़ जेके मसलिक जा माण्हू आहिनि डोमिनेंट आहिनि, ऐं उहा सियासत बि डोमिनेंट आहे। ऐं ॿियो रिवायती तरह इस्टेब्लिशमेंट जेका आहे सा इन्हनि मज़हबी ग्रुपनि खे पंहिंजी बी टीम या सी टीम चवंदी करे हलाईंदी रही आहे। हाणे उनजो हां ॾुखे थो त जेकॾहिं उन्हनि मज़हबी धुरियुनि ते को ऑपरेशन कजे सख़्तु, उहे सम्झनि था सुभाणे असांखे कमु ईंदा, जिन जी मार्फत असांखे पंहिंजूं जेके बि डोमेस्टिक या फॉरेन एजेंडाज़ आहिनि पूरियूं करणियूं आहिनि। हाणे जे इन्हनि खे हिते चिथे छॾियूं, ख़तमु करे छॾियूं त पोइ इहे जेके लिबरल सेक्युलर सिंधी आहिनि, बलोच आहिनि या मुल्क जी ॿी आबादी आहे या पठान या उहो पंजाबी जेको सेक्युलर आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जे रूल खे पसंदि नथो करे, उहे ॻिची में पइजी वेंदा। त हाणे हू पंहिंजी हिन बी टीम खे सी टीम खे क़ाइमु ऐं एतिरो रखणु चाहिनि था जो ॾुखियनि वक़्त में इस्टेब्लिशमेंट खे टेक ॾियनि। डॉक्टर साहब, तव्हां सम्झो था कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा वधीक टारगेट थी सघंदा? पंजाब जे हवाले सां जेके ॻाल्हि कजे थी, ॻाल्हि अॻु में ई काफ़ी धुरियुनि पारां चई वई आहे त उते इन तरह जूं कार्रवायूं नथियूं थियनि, त कहिड़ा कहिड़ा इलाइक़ा वधीक फोकस थी सघनि था? ख़ैबर पख्तूनख्वा जा सेटल्ड एरियाज़ जीअं मर्दान आहे, सवाबी आहे, पिशावर, उनजे आसपास ऐं ईअं कराची, बल्कि मां सम्झां थो त कराची खां अलावा सिंध जा ॿिया शहर बि जिते जिते आस्ते ॾिसो न तव्हांखे जैकाबाद में, शिकारपुर में त इन्हनि जी कार्रवायूं नज़र आयूं। गुज़िरियल ॾींहंनि में इन्हनि शिकारपुर में जतोई जेके फैमिली आहे उन्हनि ते हमले करण जी कोशिशि कई, हुसैन शाह जी मज़ार ते हमिलो कयो, जैकाबाद में थियो हुसैन शाह ते हमिलो। त हीअ सूरत हाल सिंध में बि ख़राबु थियणी आहे, जो सिंध इन्हनि जी हींअर प्राइम टारगेट ते आहे। सिंध में ही जेको मंदरनि ते हमला थियणु आहे या मज़हबी इबादत गाहुनि ते जेका बेहुरमती थियणु शुरू थियणु आहे, इहो इतफ़ाक़ थोरी आहे। इन जी पहाड़ूं तव्हांखे वज़ीरिस्तान, नॉर्थ या साउथ किथां प्री प्लानिंग थी पई। ब्रेक जो वक़्तु आहे, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, प्रोग्राम में वक़्तु आहे ब्रेक जो, वठूं था ब्रेक। वेलकम बैक नाज़रीन। डॉक्टर साहब, हाणे थोरो ॻाल्हाईंदासीं अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ जे विच में मुलाक़ात। छा पस मंज़र थी सघे थो हुन मुलाक़ात जे पोयां? छा अॻियां जी का तय थींदड़ हिकमत अमली जे हवाले सां का सपोर्ट वठणु हिन जो मक़सदु थी सघे थो? जेको मुंहिंजो ख़्यालु आहे त हीअ सिंबॉलिक हो, छाकाणि जेके बैकडोर चैनल्स आहिनि उन्हनि रस्ते जेके बि मुलाक़ातूं आहिनि, ॻाल्हियूं आहिनि या हिकु ॿिए ॾांहुं जेके न्यापा आहिनि, उहे पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ जा रहिया आहिनि। उनजो पहिरियों मज़र तव्हांखे ॿुधायां त इलेक्शन में जॾहिं पीपल्स पार्टी सिंध में खटियो ऐं नवाज़ लीग मरकज़ में खटियो, त सिंध में जेका मुस्लिम लीग जी लीडरशिप हुई उन्हनि पंहिंजूं सदरियूं ऐं कोट सिबराया। त जीअं माज़ी में थियो आहे त नवाज़ शरीफ़ जेकॾहिं मरकज़ में आयो आहे त सिंध में पंहिंजे मर्ज़ी जो गवर्नर ऐं अहिड़े क़िस्म जो सेटअप आणींदो आहे जंहिंमें सिंध में पीपल्स पार्टी जो असरु घटि करे। हाणे उन सॼी लीडरशिप खे 2-3 महीननि में नवाज़ शरीफ़ मुलाक़ात लाइ टाइम कोन ॾिनो। मतिलबु नवाज़ शरीफ़ जी पंहिंजी प्रायोरिटी ज़ाहिर थी वई त हू सिंध में पीपल्स पार्टी सां गॾिजी कमु करणु चाहे, उनखे हटाइणु कोन थो चाहे। उन खां पोइ इंडियन में IG जी तक़रीर जो मसइलो हो, सिंध में चीफ सेक्रेटरी जो मसइलो हो। उनमें तव्हां ॾिठो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध हुकूमत जे ताउन या उन्हनि सां कोऑपरेशन जे रस्ते उहे कामूर आहे जेके हूं अदरवाइज़ छा थींदो आहे, सिंध में जेकॾहिं हुकूमत हूंदी आहे ऐं मरकज़ में ॿी हूंदी आहे त चीफ सेक्रेटरी ऐं IG जी तक़रीर जा इख्तियार फेडरल गवर्नमेंट खे आहिनि। त उतां को अहिड़ो क़िस्मनि जा माण्हू मोकिलींदा आहिनि जेके प्रोविंशियल गवर्नमेंट खे टफ टाइम ॾियनि, पर हिते इन्हनि ॼाणे वाणी पीपल्स पार्टी चवण ते माण्हू रखिया। त हाणे इहो बैकडोर त हलियो पिए। पोयनि ॾींहंनि में मुशरफ जे इन केस ते मुस्लिम लीग नवाज़ शरीफ़ जे 2-3 वज़ीरनि जा कुझु सख़्तु बयान अहिड़ा आया, बल्कि हिकिड़ी ख्वाजा आसिफ जी पुराणी तक़रीर क़ौमी असेंबली मां खोटे कढे आया, जंहिंजे अंदरि हुन फ़ौज ते या ॿियनि अदारनि ते खुलियल ॻाल्हायो आहे त सियासतदाननि जो कमु आहे, मुल्क हलाइणु सियासतदाननि जो कमु आहे, पार्लियामेंट जी सुप्रीमेसी आहे
ऐं हर कंहिं अदारे खे पंहिंजो पंहिंजो कमु करणु खपे। हाणे इन इशू खे खणी करे कुझु मैसेज ॾिनो वियो त इस्टेब्लिशमेंट नाराज़ आहे मुस्लिम लीग ते ऐं ख्वाजा सअद रफ़ीक खे या उनखे ख्वाजा आसिफ़ खे हटायो वञे या अहिड़ी सूरत हाल क्रिएट थी थी ॼण त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ पंहिंजी होड़ ते क़ाइमु न रहियो त 99 वांगुरु वरी हिकिड़ो ॿियो कू इंतज़ारु पियो करेसि। हाणे इन सॼे तासिर खे ॾिसंदे करे हिकिड़ो जीअं न यकजहती जो मैसेज खणी करे त सियासी कुवतूं हिक ॿिए सां गॾनि नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात लाइ ज़रदारी साहब पहुतो। हालांकि आहे अजीब ॻाल्हि त अॼु खां महीनो खनि पहिरीं जॾहिं तालिबान सां ॻाल्हियूं हली रहियूं त उन में इमरान ख़ान खे थधे करण जे लाइ या इमरान ख़ान खे सम्झो पियो वियो त हू तालिबान खे वेझो आहे त नवाज़ शरीफ़ हली वियो हो बनी ॻाल्हि आहे संदसि रिहाइश ते उन सां मिलण लाइ त हिते ज़रदारी साहब पाण हली वियो आहे ऐं नवाज़ शरीफ़ सां मुलाक़ात कई अथसि। डॉक्टर साहब तव्हां सम्झो था त ईंदड़ वक़्त में इन मुलाक़ात अहम मुलाक़ात जा के असर थी सघनि था पॉलिसी जे हवाले सां हिकमत अमली जे हवाले सां कहिड़े तासुर में खणिजे? चाहे त जेको मुस्लिम लीग ते इल्ज़ाम रहियो अॻु में त ही फ्रेंडली अपोज़िशन आहे। फ्रेंडली जो मतिलबु इहो आहे त मतिलबु ही अपोज़िशन त आहे पर हुकूमत जे ख़िलाफ़ के संजीदा तहरीक हलाइण जे मरहले में न आहे। जीअं चौधरी इफ्तिकार चौधरी जे बहाली जे लाइ जेको लांगमार्च ॾिठोसीं उहो पहिरियों ई आख़िरी माना अहिड़ो वाक़ियो हो जंहिंमें लॻो पियो त वाक़ई कन्फ्रंटेशन सियासी क़यादतनि जे विच में आहे। अदरवाइज़ जेको लगातार समझदारी खां कमु वरितो आहे ॿिन्ही धुरियुनि ॿई वॾियुनि पार्टियुनि उन जी निस्बत जेके ॿिया ग्रुप्स आहिनि उन्हनि वटि प्रायोरिटीज़ क्लियर न आहिनि। हीअ ॿई वॾियूं जमायतूं माज़ी में धक खाए चुकियूं आहिनि ऐं चार्टर ऑफ डेमोक्रेसी बि साइन कयो हो इन ॿिन्ही जमायतनि। इन्हनि जे विच में इहा अंडरस्टैंडिंग आहे त बुरो भलो जीअं बि हले हीउ मुल्क हलाइण सियासतदान जो कमु आहे। माज़ी में जीअं सियासतदाननि जे विढ़ण मां विचां टीं धुर खां फ़ाइदो वठंदी आहे ईअं मौक़ो न आहे ॾियणो। हू पंहिंजे बयाननि में बि क्लियर कनि था ऐं पंहिंजे एक्शन सां उनखे क्लियर करे रहिया आहिनि। डॉक्टर साहब मुखालिफ़नि खे इन मुलाक़ात मां कहिड़ो मैसेज ॾिनो वियो आहे? इन तरह जा बयान बि आया आहिनि त अॻूणे सदर आसिफ़ ज़रदारी मियां नवाज़ शरीफ़ विच में मुलाक़ात मुखालिफ़नि खे बि हिकिड़ो पैगाम आहे त इन्हनि विच में अञा बि एतिरो ताउन आहे। मुंहिंजी सवेरे बि चयो त सिंध में जेका मुस्लिम लीग नून जी क़यादत जी फ्रस्ट्रेशन या तहरीक इंसाफ़ उनखे ॾिसो न क़ौमी असेंबली जे अंदरि ख़ुर्शीद शाह जो आपोज़िशन लीडर मुक़ररु थियणु उहो हिकु या ॿिनि वोटनि ते आहे। जेकॾहिं मुस्लिम लीग ऐं पीपल्स पार्टी विच में अंडरस्टैंडिंग न हुजे त PTI मां को लीडर ऑफ अपोज़िशन थिया पर इन्हनि जे बावजूदि पीपल्स पार्टी मां कयो। त हाणे हीअ ॿई मैच्योर सियासी पार्टियूं आहिनि। मैच्योर मतिलबु इन्हनि धक खाधा आहिनि माज़ी मां अञा हिन में खोड़ गुनाह आहिनि खोड़ ग़लतियूं आहिनि ऐं जेके इन्हनि जे इल्ज़ाम अचनि था उन्हनि में को एॾी का वधाउ न आहे। बिल्कुलु हक़ीक़त आहे जे कमज़ोरियुनि ते कोताहियुनि ते हिकिड़ी एजेंडा ते ॿई क्लियर हुयूं त हाणे सियासतदान पाण में विढ़ी करे फ़ौज खे या न ॾींदा मतलब जमहूरी अमल खे कंटिन्यू करे पार्लियामेंट जी सुपरमेसी रहंदी जमहूरी अमल जारी रहंदो। हाणे जेको हू मुखालिफ़नि खे मैसेज इहो हो त असां जेकॾहिं अहिड़ो एडवेंचर थियो जंहिंमें हटाइण जी कोशिशि थी या रिस्ट्रिक्शन जी थी त असां सियासी जमायतूं एटलीस्ट माना हिकु ॿिए सां ॿ वॾियूं जमायतूं गॾु आहियूं। बाक़ी जेके नंढड़ा ग्रुप्स गॾाए करे जेकॾहिं माज़ी वांगुरु तव्हां कुझु वक़्तु अॻु में इहो बि चयो पियो त बूटनि जी आवाज़ ॿुधी पई वञे शायदि इहो मैसेज हो हिकिड़ो त अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे जमहूरी जेका हुकूमत खे बचाइण लाइ सभु मुख़्तलिफ़ इन्हनि जा अहिड़ा वेठा हूंदा आहिनि ख़ैर ख़्वाह एस्टेब्लिशमेंट जा। जीअं कंहिं ज़माने में सिंध में हिकिड़ो मशहूरु सियासतदान रहियो आहे जेको हर कंहिंखे धमकी ॾियण लाइ रोज़ को पेशन गोई करे छॾींदो हो त ऐं बूटनि जी आवाज़ ॿुधां पियो। हाणे उन्हनि जो रोज़गार या कमु इन ते आहे त का मार्शल लॉ लॻे या टेक्नोक्रेट हुकूमत अचे जंहिंमें छड़ो इलेक्शन त कोन था खटे सघनि उहे इन आसिरे में हूंदा आहिनि त अहिड़ो को सेटअप हुजे जंहिंमें असांखे वज़ारतूं मिलनि उहे पिया वेठा इहे मुल्क में अफ़वाहूं बि फैलाईंदा आहिनि ऐं माण्हुनि खे रिझाईंदा बि आहिनि। हक़ीक़त इहा आहे त हींअर एस्टेब्लिशमेंट आलमी तौर ते या इलाइक़ाई तौर या मक़ामी तौर इन पोज़ीशन में न आहे जो हू सिधी हुकूमत करे सघे। पोइ नतीजे में उनखे इन खां सवाइ को बि रस्तो न आहे जो ज़हर या ढुक भरे सॼो सारो जेको ज़रदारी साहिब जो पीरियड हो ज़हर जा ढुक भरे उहे चुप रहिया ख़ामोश रहिया। हालांकि उन्हनि ते खोड़ ताना या मेणा उन्हनि खे जेके उन्हनि जे हल्कनि ॾिना त अॼु सेटअप आणियो टेक्नोक्रेट अॼु का शइ अहिड़ी थी वञे जो ज़रदारी जी छुटी थी वञे ज़रदारी खे भॼाए छॾियो पर पोइ थियो कोन। ऐं हींअर बि उन्हनि जी ख़्वाहिश आहे पर हालतूं इजाज़त कोन थियूं ॾियनि। डॉक्टर साहब आख़िरी सवाल तव्हां करणु चाहींदमि त रियासत जी हिन वक़्तु कहिड़ी अहम ज़िम्मेदारी थिए थी जॾहिं त सभु ॻाल्हियूं हाणे क्लियर थी चुकियूं आहिनि। हाणे अवाम बि सवाल पुछंदो त हुकूमत जल्दी को फ़ैसिलो करे ऐं जेकॾहिं फ़ैसिलो कयो थो वञे त कैपेबिलिटी एबिलिटी जे हवाले सां केतिरा ई सवाल उथनि था। छा असां पंहिंजो दिफ़ा करण जी पोज़ीशन में आहियूं हिन वक़्तु? ॾिसो न तव्हां चओ था त तव्हां वटि दुनिया जी बहितरीनु फ़ौज आहे
तव्हांजो फौजी बजट सॼे बजटनि ते हावी आहे, तव्हांजी एजुकेशन हेल्थ सर्विसिस डेवलपमेंट गॾाए करे बि एॾो कोन्हे, एॾी वॾी फौज आहे। ऐं असां दावा कयूं था त अमेरिका सां बि मुंहुं ॾींदासीं, असां दावा कयूं था त भारत सां सॼी दुनिया सां मुंहुं ॾेई सघंदासीं। त जॾहिं एॾी उन्हनि सां तव्हां मुंहुं ॾियण जी कैपेसिटी जी ॻाल्हि कयो था त हीअ तालिबान त को 30-35 हज़ार हिकिड़ा माण्हू आहिनि जिन वटि हल्कियूं बंदूकूं आहिनि, ऐं उन्हनि वटि सवाइ हिन जो का ऑप्शन कोन्हे पाण खे फाड़े मारनि त भली फाड़े मारनि, ऐं तव्हां हिमत कयो। हाणे उन्हनि जे हवाले सां जेको चवणु त इहो पर वफ़ाक़ी वज़ीर अॻु में हिकिड़ो बयान बि कोई 2 टे ॾींहं अॻु में ॾिनो त जेकॾहिं असां उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई कयूं था त 2 हफ़्तनि में असां करे सघूं था, पर जॾहिं हू गली गली में पाण खे उॾाइणु शुरू कंदा त उन्हनि खे केरु रोकींदो? असां वटि अहिड़ी का टेक्नोलॉजी त आहे कोन। न इहो त आहे न, ॾिसो न तव्हांखे रिस्क बि खणणो पवंदो, ऐं ॿी ॻाल्हि त ईअं बि कोन्हे, हूअं बि त असां रिस्क खणी वेठा आहियूं। हा ॾिसो न, तव्हां जेकॾहिं अॼु छॾे ॾींदो त 25,000 मां मल्टीप्लाए थी 70,000 थींदा, 70,000 मां मल्टीप्लाए थी 1.5 लख थींदा। त तव्हांखे हींअर टाइमली एक्शन करणु खपे, ऐं तव्हांखे मुल्क जे अंदरां जेको हीउ इंतिहा पसंद सोच आहे जंहिंजे अंदरि की औरत जो मथो ॻाढ़ो करे घुमणु ॾोह आहे, छोकिरियुनि जो पढ़ाइणु ॾोह आहे, पोलियो जो हाणे मुल्क तव्हांजे पाकिस्तान जो शहरी दुनिया भर में ट्रेवल करे थो, सर्टिफिकेट ॾियणो पवंदुसि मां पोलियो जा ड्राप पीतल आहिनि न पीतल आहिनि, हाणे शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे न। हाणे अहिड़ियुनि कुवतनि सां ॻाल्हाइण जी का ज़रूरत आहे कान, तव्हां एक्शन कयो, एॾी वॾी ताक़तवर तव्हां अदारा दफ़ाई अदारा पालिया आहिनि, तव्हां उन्हनि जो बजट तव्हां ॾियो था। वॾी महिरबानी अवां जी, मां टाइम कढी प्रोग्राम में आया। नाज़रीन, अॼु जी ॻाल्हि प्रोग्राम जे वक़्त ते ख़तम थो थिए। पंहिंजी मेज़बान सबिन मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिगुरु।